दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त करेक्टर ते आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु तव्हांखे अपडेट जेका ॾींदासीं ज़बरदस्त ऐं बहितरीनु अपडेट्स ॾींदासीं। दोस्तों हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदो सभिनी सिंधी भाउरनि खे, अगरि तव्हां शाहिद खुशू व्लॉग यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा त महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हिन चैनल ते तव्हांखे बर वक़्तु नई अपडेट मिलंदी रहंदी। जे पुराणा सब्सक्राइबर आहियो त पोइ तव्हां सब्सक्राइब ज़रूरु कयूं वेठा हूंदो त लाइक करे छॾियो। असांजे हिन वीडियोज़ खे अॻिते शेयर बि करे छॾियो दोस्तनि ताईं। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट ईंदा रहंदा आहिनि, उन्हनि जा असां जवाब बि ॾींदा रहंदा आहियूं वीडियोज़ जे ज़रिए। ऐं जेको राबेल जो किरदारु आहे हिन ड्रामे पापनगर में, इहो घणनि खे ख़बर हूंदी। लाली जो किरदारु बि हिन जेको आहे न छोकिरी कयो हुयो हरियाणी ड्रामे में, जंहिंमें असद कुरैशी जी भेण थी करे हिन मतिलबु लाली जो किरदारु अदा कयो ऐं पंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़ु हथियार खयां हुई। घणनि उहो ड्रामो ॾिठो हूंदो, घणनि दोस्तनि न ॾिठो हूंदो। 300 350 ताईं मुंहिंजे ख़्याल में उन जा एपिसोड आहिनि। उन खां पोइ ही मशहूरु ॾाढी थी, तंहिंजे करे हिन छोकिरी खे पापनगर ड्रामे में राबेल जो किरदारु उन जहिड़ो ॾिनो वियो। हीउ हिकु बहितरीनु करेक्टर आहे हिन जो।